ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ 18/10/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठे मिठे ॿार बाप आया आहिनि तव्हांखे गुल गुल फूल ठाहिणु। तव्हां फूल ॿार कॾहिं कंहिंखे दुख न ॾेई सघंदा आहियो। बाप आया आहिनि तव्हांखे गुल गुल अर्थात फूल ठाहिणु। तव्हां फूल ॿार कॾहिं कंहिंखे दुख न ॾेई सघंदा आहियो, सदा सुख ॾींदा आहियो। प्रश्न, कंहिं हिकु ॻाल्हि में तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़बरदारी रखणी आहे। उत्तर, मनसा वाचा कर्मणा, पंहिंजी ज़बान ते ॾाढी ख़बरदारी रखणी आहे। बुद्धि में विकारी दुनिया जी सभु लोकलाज कुल जी मर्यादायूं भुलिजणियूं आहिनि। पंहिंजी जांच करणी आहे कि असां केतिरा दिव्य गुण धारण कया आहिनि। लक्ष्मी नारायण जहिड़ी सिविलाइज़ ठहिया आहियूं केसि ताईं गुलगुल अर्थात फूल ठहिया आहियूं। ओम शांति। शिव बाबा ॼाणंदा आहिनि इहे असांजा ॿार आत्मायूं आहिनि। तव्हां ॿारनि खे आत्मा सम्झ, शरीर खे भुलिज। तव्हां ॿारनि खे आत्मा सम्झ, शरीर खे भूल, शिव बाबा खे यादि करिणो आहे। शिव बाबा चवंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां। शिव बाबा बि निराकार, तव्हां आत्मायूं बि निराकार हिते अची करे पाठ वॼाईंदा आहियो। बाप बि अची करे पाठ वॼाईंदा आहिनि। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो ड्रामा प्लान अनुसार बाप असांखे अची करे गुल गुल ठाहींदा आहिनि। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो ड्रामा प्लान अनुसार बाप असांखे अची करे गुल गुल ठाहींदा आहिनि। त हाणे अवगुणनि खे छॾी गुणवान ठहिणो आहे। असांखे अवगुणनि खे छॾी गुणवान ठहिणो आहे। गुणवान कॾहिं कंहिंखे दुख न ॾींदा, ॿुधो अनसुनो करे ॾींदा, है न। कंहिंजा अवगुण ॾिसंदे ॿुधंदे उहे बि ध्यानु न ॾींदा, मन में न रखंदा। बुद्धि कल्ह बि बाबा चई न, परदर्शन, है न। जेका ॿार अगरि ज़िम्मेवारी आहे बि त बि पहिरों कंट्रोलिंग पावर साथ में रखी ॾिसंदे ॿुधंदे कल्याण करो, पोइ फुल स्टॉप। त गुणवान ॿार कॾहिं कंहिंखे दुख न ॾींदो, ॿुधो अनसुनो न कंदा। कोई दुख आहे त हुनजा दुख दूरि कंदा। ऐं गुणवान ॿार छा कंदा, अगरि कंहिंखे दुख आहे त हुनजो दुख दूरि कंदा। त इहे गुण असां में हुजणो खपे। पर कई बार छा थींदो आहे कि कंहिंखे एॾो ई दुख अची वेंदो आहे, लेकिन माण्हू हिन दुनिया में ड्रिजंदा आहिनि कि असां कीअं फसूं। बल्कि इंसान अगरि ग़लती करे बि, लेकिन अगरि उहो ग़लति माण्हू ख़ुदि खे सही करे ॿियनि खे फसाइण जी कोशिशि करे त कीअं माण्हू हुनजी मदद कंदा। ऐं अगरि उहो सही बि हुजे लेकिन ॿिया कोई मञनि ई नथा त उहो अकेलो कीअं। त हिन ॻाल्हि में बाबा चवनि था गुणवान ॿार, ॾिसो बाबा चवंदा आहिनि कंहिं में फसो बि न, लेकिन गुणवान अर्थात ॿियनि जा दुख दूरि करण वारा बि ठहो। त असां पंहिंजे शुभ संकल्प सां, बाबा जी यादि सां असां उन्हनि आत्माउनि जा दुख दूरि करण जे लाइ हुननि खे मदद ॾींदा हलूं, है न। छो जो अॼुकल्ह दुनिया में ॾिसो माण्हू केॾो ग़लति कमु कंदा आहिनि, सुसाइड करे छॾींदा आहिनि, पंहिंजे शरीर जो ई घात करे छॾींदा आहिनि। एॾो दुख सहन न करे सघंदा आहिनि। त केतिरे लख रुपए, एॾो रुपए जो कर्ज़ो हुजे, हाणे असां वटि पैसो आहे ई न, असां कीअं हुनजो दुख दूरि करूं। त असां उन्हनि खे आत्मिक शक्ति, आत्मिक मदद ॾेई सघंदा आहियूं, बाक़ी पैसो त न ॾेई सघंदा आहियूं न। त हिन रीति बाबा जे चवण जो मतिलबु असांखे सम्झणो आहे कि गुणवान ॿार कंहिंजी दुख जी ॻाल्हियूं ॿुधंदे अनसुनो न कंदा। अगरि कोई उन्हनि खे ॿुधाईंदो मूं ते एतिरो कर्ज़ो आहे, मूंसां माण्हू एॾो बुरो करनि था, त उहा पंहिंजी शुभ भावना, शुभकामना, पंहिंजे शुभ संकल्प सां उन्हनि खे मदद करे सघंदो आहे न। उहो ॿियनि जा दुख दूरि करण लाइ उन्हनि खे लाइट माइट ॾींदो। बाप बि ईंदा आहिनि, सॼी दुनिया जा दुख ज़रूरु दूरि थियणा ई आहिनि। बाप बि ईंदा आहिनि त सॼी दुनिया जा दुख ज़रूरु दूरि थियणा ई आहिनि।
बाप त श्रीमत ॾींदा आहिनि जेतिरो थी सघे पुरुषारत करे सभिनि जा दुख दूरि करो। हिते असांखे दुख दूरि करण लाइ हाणे कोई माण्हू विकार जे लाइ दुखी थो थिए, पैसनि जे लाइ दुखी थो थिए, कंहिंजे लाइ ईअं दुखी थो थिए, त ईअं न, असांजो दुख दूरि करणु कीअं आहे, आत्माउनि खे शक्ति ॾियणु, गुण ॾियणु, सम्झ ॾियणु। इन रीति असांखे सर्व जा दुख दूरि ज़रूरु करणा आहिनि। छो जी बाबा जो बि कमु इहो आहे त असांजो बि कमु इहो ई आहे। त बाप श्रीमत ॾींदा आहिनि जेतिरो थी सघे पुरुषारत करे सभिनि जा दुख दूरि कंदा रहो। पुरुषारत सां सुठो पद मिलंदो, पुरुषारत न करण सां पद कम थी वेंदो, उहो पोइ कल्प कल्पांतर जो घाटो पइजी वेंदो। बाप ॿारनि खे हर ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। ॿार पंहिंजे खे घाटो विझंदा आहिनि, ॿार बाप पंहिंजे खे घाटो विझनि, इहे बाप न चाहींदा आहिनि। दुनिया वारा फ़ाइदे ऐं घाटे खे न ॼाणंदा आहिनि, इन करे ॿारनि खे पंहिंजे मथां रहम करणो खपे। श्रीमत ते हलंदो रहणो खपे। भल बुद्धि हेॾे होॾे भॼंदी त बि कोशिशि करो असां अहिड़े बेहद जे बाप खे छो न यादि कंदा आहियूं, जंहिं यादि सां ई असांखे ऊच पद मिलंदो आहे। कम से कम स्वर्ग में त वेंदा न असां, है न। कम से कम असां चलो ऊच पद न पाईंदासीं, कम से कम बाबा खे यादि कंदा हलो, भले दैवी गुण केतिरा बि धारण थियनि, कम से कम स्वर्ग में त ईंदव। कम से कम इहे त सम्झो, हा मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, परंतु स्वर्ग में ऊच पद न पाए सघंदा। ॿारनि खे माउ बाप चईंदा आहिनि असांजो ॿार स्कूल, ॿारनि खे माउ बाप चईंदा आहिनि असांजो ॿार स्कूल में पढ़ी करे ऊच पद पाए। ॿारनि खे माउ बाप चईंदा आहिनि की तव्हां ॿार पढ़ी करे ऊच पद पायो। हिते त कंहिंखे बि पतो न पवंदो आहे, तव्हांजी संबंधी न ॼाणंदा आहिनि की तव्हां छा पढ़ाई पढ़ंदा आहियो। हुन पढ़ाई में त मित्र संबंधी सभु ॼाणंदा आहिनि हुन पढ़ाई खे, त हिन में कोई ॼाणंदो ई न आहे। कोई जो बाप ॼाणंदो आहे त भाउ भेण न ॼाणंदा आहिनि, कोई माउ ॼाणंदी आहे त पीउ न ॼाणंदो आहे। छो जी विचित्र पढ़ाई विचित्र पढ़ाइण वारो आहे। नंबरवार सम्झाईंदा आहिनि न, नंबरवार सम्झंदा आहिनि। बाबा त सभिनि खे हिकु जहिड़ो सम्झाईंदा आहिनि, पर ॿार नंबरवार सम्झंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि भक्ति त तव्हां ॾाढी कई, सो बि नंबरवार, जंहिं ॾाढी भक्ति कई उहो ई पोइ इहो ज्ञान बि वठंदा। हाणे भक्ति जी रीति रस्म पूरी थींदी आहे। अॻियां मीरा जे लाइ चईंदा हुयसि उनखे लोक लाज कुल जी मर्यादा उन छॾे। हिते त तव्हांखे सॼी विकारी कुल जी मर्यादायूं छॾणियूं आहिनि, बुद्धि सां सभिनि जो संन्यास करिणो आहे। हिन विकारी दुनिया जो कुझु बि सुठो न लॻंदो आहे। विक्रम करण वारा बिल्कुलु सुठा न लॻंदा आहिनि, उहे पंहिंजी ई तक़दीर खे ख़राबु कंदा आहिनि। अहिड़ो कोई बाप थोरी हूंदो जो ॿार खे तंग कंदो हूंदो। अहिड़ो कोई बाप थोरी हूंदो जो ॿार खे कंहिंजो तंग कंदो, उहो पसंदि कंदो। वह पढ़ंदो न पढ़ंदो त पसंदि कंदो। अहिड़ो बाप हूंदो जो अगरि कंहिंजो ॿार ॿियनि खे तंग कंदो हुजे त माउ बाप खे पसंदि ईंदो। अगरि पढ़ाई न पढ़े त माउ बाप खे पसंदि ईंदो। तव्हां ॼाणंदा आहियो हुते अहिड़ो कोई ॿार हूंदो न, नाम ई आहे देवी देवता। त बाबा बि असांखे चईंदा आहिनि कि हाणे हिन विकारी दुनिया में रहंदे हुए पंहिंजी बुद्धि हुन सां कढे छॾणी आहे, न त पंहिंजी तक़दीर ख़राबु कंदव, है न। जीअं मीरा जो एग्ज़ाम्पल ॾिनी न बाबा। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हुते अहिड़ो सत्युग में त अहिड़ो कोई ॿार हूंदो ई न, नाम ई आहे देवी देवता। केतिरा पवित्र नाम आहिनि न, पंहिंजी जांच करणी आहे, असां में दैवी गुण आहिनि, सहनशील बि ठहिणो आहे। बुद्धि योग जी ॻाल्हि आहे न, इहा लड़ाई त ॾाढी मिठी आहे।
बाप खे यादि करण में कोई लड़ाई जी ॻाल्हि न आहे। बाक़ी हा, हिन में माया विघ्न ज़रूरु विझंदी आहे, हुन सां संभाल करणी हूंदी आहे। माया ते विजय त तव्हांखे ई पाइणी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो कल्प कल्प असां जो कुझु कंदा आया आहियूं बिल्कुलु एक्यूरेट उहो ई पुरुषार्थ हलंदो आहे जो कल्प कल्प हलंदो आयो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असां पद्मा पदम भाग्यशाली ठहींदा आहियूं, पोइ सत्युग में असांखे असां सुखी रहंदा आहियूं। कल्प कल्प बाब ईअं ई अची करे सम्झाईंदा आहिनि। इहा कोई नई ॻाल्हि न आहे, इहा त पुराणी ॻाल्हि आहे। बाप त चाहींदा आहिनि ॿार पूरो पूरो गुल गुल ठहनि। लौकिक बाप जी बि दिलि थींदी आहे न असांजा ॿार गुल गुल ठहनि। पालौकिक बाप त ईंदा ई आहिनि काटनि खे फूल ठाहिणु। त अहिड़ो ठहिणो खपे न। मनसा वाचा कर्मणा ज़बान ते ॾाढी ख़बरदारी रखणी आहे। हर हिकु कर्मेंद्रियनि ते ॾाढी ख़बरदारी रखणी आहे। माया ॾाढो धोखो ॾींदी आहे, उन्हनि सां पूरी संभाल रखणी आहे। ॾाढी मंज़िल वॾी आहे। अधु कल्प सां क्रिमिनल दृष्टि अथई, उनखे हिकु जन्म में सिविल ठाहिणो आहे, है न। अधु कल्प सां असांजी क्रिमिनल दृष्टि रही आहे न, हुनखे हिकु जन्म में सिविल ठाहिणो आहे। मतिलबु सभिनि खे आत्मा आत्मा भाव भाव जी दृष्टि सां ॾिसणो आहे। रावण बाबा चवंदा आहिनि कि जीअं हिन लक्ष्मी नारायण जी सिविल दृष्टि हुई न, इहे सर्वगुण संपन्न आहिनि न, हुते क्रिमिनल दृष्टि हूंदी ई न आहे। रावण ई न आहे, इहा कोई नई ॻाल्हि न आहे। तव्हां अनेक बार इहो पद पायो आहे। दुनिया खे त बिल्कुलु पतो ई न आहे कि इहा छा पढ़ाईंदा आहिनि, है न। दुनिया खे त पतो ई न आहे कि इहे छा पढ़ाईंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि, इहे छा पढ़ंदा आहिनि। ऐं पोइ बाबा त असांखे जो पढ़ाईंदा आहिनि उहो कोटनि में कंहिंखे सम्झ में ईंदो आहे, लेकिन जेके सम्झ में ईंदो आहे जो हिन पथ ते हलंदो आहे, बाबा जी श्रीमत ते हलंदो आहे, लेकिन दुनिया वारनि खे पतो ई न आहे कि इहे छा पढ़ंदा आहिनि। बाप तव्हांजी सभु आशायूं पूरी करणु आया आहिनि। अशुभ आशायूं रावण जी हूंदियूं आहिनि, असांजी आहिनि शुभ आशायूं। क्रिमिनल कोई बि आश न हुजणी खपे। ॿारनि खे सुख जी लहरनि में लहराइणो आहे। तव्हांखे अथाह सुखनि जो वर्णन न करे, तव्हांजे अथाह सुखनि जो वर्णन न करे सघंदा आहिनि। दुखनि जो वर्णन थींदो आहे, सुख जो वर्णन थोरी थींदो आहे, है न। त असांखे बाबा एॾो सुख ॾींदा आहिनि, ॿारनि खे सुख जी लहरनि में लहराइणो आहे। तव्हांजे अथाह सुखनि जो वर्णन न करे सघंदा आहियो। दुखनि जो वर्णन थींदो आहे, सुखनि जो वर्णन न करे सघंदा आहियो। चईंदा आहिनि न मूंखे त एॾो सुख मिलियो मां त ॿुधाए न सघंदी आहियां, ऐं कंहिंखां दुख मूंखे त एॾो दुख ॾिनई, बसि ईअं कई। तव्हां सभु ॿारनि जी हिकु ई आशा कि असां पावन ठहूं। कीअं पावन ठाहींदासीं? सो त तव्हां ॼाणंदा ई आहियो कि पावन ठाहिण वारो हिकु बाप ई आहे, उनजी यादि सां ई पावन ठाहींदो, है न। बाबा जी यादि सां ई असां पावन ठही सघंदा आहियूं। फर्स्ट नंबर नई दुनिया में पावन इहा देवी देवता ई आहिनि। पावन ठहिण में ॾिसो ताक़त केतिरी आहे न। फर्स्ट नंबर नई दुनिया में पावन इहा देवी देवता आहिनि। पावन ठहिण में ॾिसो ताक़त केतिरी आहे, हिन देवी देवता जॾहिं पावन ठहींदा त एॾी ताक़त हूंदी कि हिननि जे राज्य में कोई अशुद्धता हूंदी ई न। तव्हां पावन ठही पावन दुनिया ते राज्य पाईंदा आहियो। इन करे चइबो आहे न हिन देवी देवता धर्म में ॾाढी ताक़त आहे। ॾिसो जॾहिं बाबा ईंदा आहिनि त केॾी शुद्धता अनुभव थींदी आहे। त उहा बाबा जी शक्ति नंबरवार जो आत्मा स्वयं में धारण कंदी, ओतिरो उन्हनि जे राज्य में पावनता हूंदी। ये ताक़त काथां खां मिलंदी आहे? सर्वशक्तिवान बाप खां। घर में तव्हां मुख्य 2-4 चित्र रखी ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो।
उन समय उहो समय ईंदो, कर्फ्यू आदि ईअं लॻी वेंदो जो तव्हां काथे वञी न सघंदव। तव्हां आहियो ब्राह्मण, सची गीता ॿुधाइण वारा, नॉलेज त ॾाढी सहज आहे, जंहिंजे घर वारा सभु ईंदा आहिनि। शांती नॉलेज त ॾाढी सहज आहे, जंहिंजे घर वारा सभु ईंदा आहिनि, शांती लॻी पई आहे, उन्हनि जे लाइ त ॾाढो सहज आहे। 2-4 मुख्य चित्र घर में रखो। ये त्रिमूर्ति, गोलो, झाड़, सीढ़ी। त्रिमूर्ति, गोलो, झाड़, सीढ़ी जंहिंजे घर में सहज आहे, उहो सभु रखी करे सभिनि खे ॿुधाइनि। उन्हनि सां गॾु गीता जो भॻवानु श्री कृष्ण न आहे, उहो बि चित्र सुठो आहे। उन सां गॾु इहे चित्र बि रखो कि गीता जो भॻवानु शिव न आहे और शिव आहे, श्री कृष्ण न आहे। गीता जो भॻवानु शिव आहे, श्री कृष्ण न आहे, उहो बि चित्र रखो। केतिरो सहज आहे न, इन में कोई पैसे ख़र्चो आदि न थींदो आहे, चित्र त रखिया आहिनि। चित्रनि खे ॾिसण सां ई ज्ञान स्मृति में अची वेंदो आहे। कोठरी ठही पई हुजे, उन में बि तव्हां सुम्ही वञो, सुम्ही पओ। ॾिसो बाबा असांखे सुम्हण लाइ बि हा भई हिकु कोठरी ठही वई, हुते वरी तव्हां सुम्ही पओ। अगरि श्रीमत ते हलंदा रहो त तव्हां ॾाढनि जो कल्याण करे सघंदा आहियो। कल्याण कंदा बि हूंदा, पोइ बि बाबा रिमाइंड कराईंदा आहिनि कि हीअं करे सघंदा आहियो। ठाकुर जी जी मूर्ति रखंदा आहिनि, हिन में त पोइ सम्झाइण जी ॻाल्हि आहे। जन्मांतर तव्हां भक्ति मार्ग में मंदरनि में भटकंदा रहंदा आहियो, परंतु इहो पतो न आहे कि इहे केरु आहे। मंदरनि में देवियुनि जी पूॼा कंदा आहिनि, हुननि खे ई पोइ पाणी आदि में वञी करे डुबोए ॾींदा आहिनि। केतिरो अज्ञान आहे। पूज्य जी पूॼा करे पोइ हुननि खे उठाए करे समुद्र में विझी छॾींदा आहिनि, है न। अगरि असां साक्षी थी करे ॾिसूं, माण्हू ॿिए खे ॾिसी करे ग़लति सम्झंदो आहे, लेकिन जॾहिं उहा ई ॻाल्हि ख़ुदि कंदो आहे त उनखे ग़लति न लॻंदो आहे, है न। उन समय उहो प्रभाव में अची वेंदो आहे। अॼु माण्हू ॿार खे फटाफट चईंदा कि पंहिंजी चीज जॻह ते रख, ठाहे करे रख, लेकिन असां ख़ुदि केतिरो रखूं था। ये शिव भगवान वाच्य आहे कि जंहिं आत्मा में अगरि कोई ग़लति स्वभाव संस्कार आहे त उहा ॿिए खे सिखाए न सघंदी आहे। वो सिर्फ़ु मुख सां चई सघंदी आहे, लेकिन ॿिए खे सिखाए न सघंदी आहे। बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो केॾो अज्ञान आहे। पूज्य जी पूॼा कई, पोइ उनखे वञी करे समुद्र में विझी छॾींदा आहिनि। गणेश खे, मां खे, सरस्वती खे बि डुबोईंदा आहिनि। बाप वेही ॿारनि खे कल्प इहे ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि, रियलाइज़ कराईंदा आहिनि, तव्हां इहे छा करो था, है न। ॾिसो माण्हू छा था करनि, ग्रंथ शास्त्र जो पुस्तक आहिनि जंहिंमें ज्ञान जी ॻाल्हियूं जो बि आहिनि, अटे में नमक मिसल, उन्हनि खे माण्हू भॻवानु सम्झी करे उथाईंदा आहिनि, सुम्हाईंदा आहिनि, कपिड़ा पाराईंदा आहिनि। केॾो अज्ञान आहे न दुनिया में, हिन अज्ञान सां असांजो निकिता आहिनि। असांखे बि शुभ संकल्प करणो खपे कि माण्हू बि हिन अज्ञान सां निकिरी वञे। बाबा सम्झाईंदा आहिनि, बाप वेही कल्प इहे ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि, रियलाइज़ कराईंदा आहिनि, तव्हां इहे छा करो था। ॿारनि खे त नफ़रत अचणी खपे, जबकि बाबा एतिरो सम्झाईंदा रहंदा आहिनि, मिठी मिठी ॿार तव्हां इहे छा कंदा आहियो। इन्हनि खे चईंदा ई आहियूं विषय वैतरणी नदी। ईअं न हुते कोई खीर सागर आहे, परंतु हर चीज़ हुते ढेर हूंदियूं आहिनि। ये कोई दूध जो सागर न हूंदो, कोई चीज़ ते पैसा न लॻंदा, त एॾी ढेर हूंदियूं। पैसा त हुते हूंदा ई न आहे, सोने जा ई सिक्का ॾिसण में ईंदा, जबकि मकाननि में सोनो लॻंदो आहे, सोने जी ईटियूं लॻंदियूं आहिनि, त सिद्ध थींदो आहे हुते सोनो चांदी जो मूल्य ई न आहे। मतिलबु एॾो सोनो आहे असांजी दुनिया में हुते। हिते त ॾिसो केतिरो मूल्य आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हिकु हिकु ॻाल्हि में वंडर आहे। मनुष्य त मनुष्य ई आहे, इहे देवता बि मनुष्य आहिनि, परंतु हिननि जो नाम देवता आहे।
इन्हनि जे अॻियां मनुष्य पंहिंजी गंदगी ज़ाहिर कंदा आहिनि। असां नीच पापी, असां में कोई गुण न आहे। तव्हां ॿारनि जी बुद्धि में एम ऑब्जेक्ट आहे, असां इहे मनुष्य खां देवता था ठहूं। देवताउनि में दैवी गुण आहिनि, इहे त सम्झंदा आहियो न। मंदर में वेंदा आहिनि परंतु इहे न सम्झंदा आहिनि कि इहे बि मनुष्य ई आहिनि। असां बि मनुष्य आहिनि परंतु इन्हनि में दैवी गुण आहिनि, असां आसुरी गुण वारा आहियूं। हाणे तव्हांजी बुद्धि में ईंदो आहे, जीअं डॉक्टर ई आहे त इंसान ई, असां बि इंसान आहियूं, पर हुनजी बुद्धि में डॉक्टरी जी पढ़ाई आहे, असांजी बुद्धि में न आहे, है न। चाहूं त असां बि डॉक्टरी सिखी सघंदा आहियूं, पंहिंजे शरीर खे ध्यानु में रखी सघंदा आहियूं। ॾिसो, डॉक्टर वटि बि अगरि पेशेंट कोई बार पेशेंट ईंदो आहे त डॉक्टर वटि वेंदो आहे त डॉक्टर बि हुनखे सिखाए करे अधु डॉक्टर त उहो बि ठही वेंदो। उहो बि ॿुधाए हिन दवाई में, हिन बीमारी में इहे करो। अगरि पेशेंट बि समझदार हर ॻाल्हि डॉक्टर खां पुछे त ईअं छो थो थिए, ईअं छो थो थिए, सुठी रीति सम्झंदो त उहो बि छा थींदो, उहो बि हर ॻाल्हि खे सम्झी करे उन पार्ट खे सुठी रीति सम्झी सघंदो, है न। त ॾिसो, असां सम्झो भई मंदर में इहे बि त मनुष्य आहिनि, असां बि मनुष्य आहिनि, लेकिन हिननि में दैवी गुण हुया, असां में आसुरी गुण आहिनि। हाणे तव्हांजी बुद्धि में ईंदो आहे कि असां केतिरा नालाइक़ हुयासीं, हिननि जे अॻियां वञी करे ॻाईंदा हुयासीं त सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण। उहो बि पत्थर जी मूर्तियूं, भई चैतन्य हुजनि त अलॻि ॻाल्हि हुजे, माण्हू पत्थर जी मूर्ति जे अॻियां वञी करे चए थो त सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम, असां नीच पापी कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी, है न। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि इहे त पास्ट थी करे विया, इन्हनि में दैवी गुण हुया, अथाह सुख हुया, उहो ई अथाह दुखी ठहिया आहिनि। हाणे हिन समय सभिनि में 5 विकारनि जी प्रवेशता आहे। हाणे तव्हां वीचार कंदा आहियो कीअं असां मथां खां किरदे हिकदमि पट ते अची करे पिया आहियूं, मतिलबु असांजी आत्मा केतिरी विकारी थी आहे न। भारतवासी केतिरा साहूकार हुया, भारतवासी हाणे ॾिसो भारत ते केतिरो कर्जो चढ़ी वियो आहे। त इहे सभु ॻाल्हियूं बाप ई वेही सम्झाईंदा आहिनि, ॿियो कोई न ॿुधाए सघे। ऋषि मुनि बि नेति कंदा हुया, अर्थात असां न ॼाणंदा आहियूं। हाणे असांखे बाबा सम्झाईंदा आहिनि, उहो त सच चईंदा हुया न, हुन समय उहो सच चईंदा हुया कि असां न ॼाणंदा आहियूं, न बाप खे न रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा हुया। हाणे बि कोई न ॼाणंदा आहिनि सवाइ तव्हां ॿारनि जे, है न। हाणे बि जंहिं ॼाणियो आहे बाप ऐं हुनजी रचना खे, हुनजे अलावा ॿियो कोई बि बाबा खे न ॼाणंदो आहे। भले बाबा जे घर में बि हुजनि त बि बाबा चईंदा आहिनि पूरो यथार्थ रीति कोटनि में कोई ॼाणे सघंदो आहे कि बाप केरु आहे, उन्हनि जी रचना जी आदि मध्य अंत छा आहे। वॾा सन्यासी महात्मा कोई न ॼाणंदा आहिनि। वास्तव में महान आत्मा त इहे लक्ष्मी नारायण आहिनि, एवर प्योर आहिनि, इहे बि न ॼाणंदा हुया त ॿिया कीअं ॼाणे सघंदा आहिनि। केतिरी सिंपल ॻाल्हि आहे, जॾहिं विश्व जो महाराजा महारानी सतयुग जो हूंदो, उहो ई हिस्ट्री जोग्राफी न ॼाणंदो आहे त बाक़ी कीअं ॼाणंदो। कोई माण्हू चईंदा आहिनि न शुरू खां ई हले थो, त बाबा हुनजो उत्तर ॾियनि था, परंतु कई बार भुलिजी वेंदा आहिनि। बाबा त ॾाढो सिंपल रीति हर ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि, कई सुठी रीति गुण धारण कंदा आहिनि त मिठा लॻंदा आहिनि। जेतिरो ॿारनि में गुण मिठो ॾिसंदा आहिनि त दिलि ख़ुशि थींदी आहे। कोई त नाम बदनाम कंदा आहिनि, हिते त पोइ बाप टीचर सतगुरु आहे, टिनिनि जी निंदा कराईंदा आहिनि। सत बाप टीचर सतगुरु जी निंदा कराइण सां पोइ ट्रिपल दंड मिली वेंदो आहे, है न। बाप टीचर ऐं सतगुरु जी निंदा कराइण सां ट्रिपल दंड मिलंदो, परंतु कई ॿारनि में कुझु बि सम्झ ई न आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि ईअं बि न थींदो, ईअं बि थींदो ज़रूरु।
माया बि कोई घटि न आहे। अधु कलाक पाप आत्मा ठाहींदी आहे, बाप पोइ अधु कलाक अची करे पुण्य आत्मा ठाहींदा आहिनि। उहे बि नंबरवार ठाहींदा आहिनि न। ठाहिण वारो बि 2 आहिनि, राम ऐं रावण, है न। बाप पोइ अधु कलाक अची करे असांखे पुण्य आत्मा ठाहींदा आहिनि, उहो बि नंबरवार। ठाहिण वारो परमात्मा राम असांखे पुण्य आत्मा ठाहींदो आहे, रावण असांखे पाप आत्मा ठाहींदो आहे। राम खे परमात्मा चईंदा आहिनि। राम राम चई पोइ पिछाड़ी में शिव खे नमस्कार कंदा आहिनि। उहो ई परमात्मा जा नाम गिणंदा आहिनि। तव्हांखे त गिनती जी दरकार ई न आहे, है न। ये लक्ष्मी नारायण पवित्र हुया। इन्हनि जी दुनिया हुई जो पास्ट थी वई, है न। ये लक्ष्मी नारायण जी जो दुनिया हुई वो पास्ट थी वई। उनखे स्वर्ग नई दुनिया चइबो आहे। पोइ जीअं पुराणो मकान थींदो आहे त टुटण लाइक़ु थी वेंदो आहे न, उनखे स्वर्ग त इन्हनि जी दुनिया हुई जो पास्ट थी वई, बाबा चवनि था, उनखे स्वर्ग चईंदासीं। हाणे आहे नर्क। जीअं पुराणो मकान थींदो आहे त टुटण लाइक़ु ठही वेंदो आहे, इहा दुनिया बि ईअं ई आहे। हाणे आहे कलयुग जी पिछाड़ी। हाणे केतिरी सहज ॻाल्हियूं आहिनि जो बाबा अची करे असांखे सम्झाइनि। हाणे इहा पूरी दुनिया टुटण लाइक़ु थी वई आहे। धारणा करणी ऐं कराइणियूं आहिनि, एॾी सहज ॻाल्हियूं। बाप त सभिनि खे सम्झाइण लाइ बाबा त सभिनि खे सम्झाइण लाइ न ईंदा आहिनि न। तव्हां ॿार ऑन गॉडली सर्विस आहियो। त बाबा ब्रह्मा बाबा जे तन में अची करे एॾी सारी आत्माउनि खे तयारु कई। त हाणे बाबा त ॿिया जॻह न वेंदा न। हाणे जो ॿार तयारु थिया आहिनि उहो ई वञी करे ॿियनि खे बाबा जे बारे में ॿुधाईंदा, ख़ुदि धारणा करे पोइ ॿियनि खे बि कराईंदा। बाप त सभिनि खे सम्झाइण लाइ न वेंदा न। तव्हां ॿार ऑन गॉडली सर्विस आहियो। असां ॿार ऑन गॉडली सर्विस आहियूं। बाप जो सर्विस सिखलाईंदा आहिनि, उहे सर्विस करणी आहे। तव्हांजी आहे गॉडली सर्विस ओनली। तव्हांजो नाम ऊच करण लाइ बाबा कलश तव्हां माताउनि खे ॾिनो अथई, है न। तव्हांजो नाम ऊच करण लाइ बाबा कलश कंहिंखे ॾिनो अथई, माताउनि खे ॾिनो अथई। ईअं न की पुरुषनि खे न मिलंदो आहे, मिलंदो त सभिनि खे आहे। छोजी बाबा त आत्माउनि खे ॾिसंदा आहिनि न। लेकिन दुनिया में जो माताउनि जो नाम एॾो ख़राबु थियल आहे, इन करे बाबा कंहिं आत्माउनि खे ॾिनई जो माता जे तन में आहिनि, जो आत्मा। त बाबा चईंदा आहिनि की ईअं न पुरुषनि खे न मिलंदो आहे, मिलंदो त सभिनि खे आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां केतिरा सुखी स्वर्गवासी हुआसीं। हुते कोई दुख जो नाम निशान न हुयो। सतयुग में कोई बि दुख जो नाम निशान न हुया। असां केतिरा सुखी हुआसीं। हाणे संगम ते पोइ असां हुन नई दुनिया जा मालिक ठहूं था। हाणे असां दुख जी दुनिया सां निकिरी करे सुख जी दुनिया, नई दुनिया जा मालिक ठहूं था। हाणे कलयुग पुराणी पतित दुनिया बिल्कुलु ई जीअं भैंस बुद्धि थी आहे न। भैंस बुद्धि मतिलबु ज्ञान जी महीनता खे न सम्झण वारी आत्मा बुद्धि। हाणे त हिननि सभिनि ॻाल्हियुनि खे भुलिजणो पवंदो आहे न। देह जे सभु संबंधनि खे छॾे करे पंहिंजे खे आत्मा सम्झो। देह जे सभु संबंधनि खे छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झो। बसि मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां। शरीर में आत्मा न त शरीर कुझु बि करे न सघे। हुन शरीर में केतिरो मोह रखंदा आहिनि। शरीर जली वञे, आत्मा वञी करे ॿियो शरीर वरितई, पोइ बि 12 मास जीअं हाय हुसैन मचाईंदा रहंदा आहिनि।
है न, पोइ बि 12 मास जीअं हाय हुसैन मचाईंदा रहंदा आहिनि। हाणे तव्हांजी आत्मा श्री छदी त ज़रूरु ऊच घर में जन्म वठंदी। थोरो ज्ञान वारो साधारण कुल में जन्म वठंदो, उच्च ज्ञान वारो उच्च कुल में जन्म वठंदो। उच्च ज्ञान वारो उच्च कुल में जन्म वठंदो। हुते सुख बि ॾाढो हूंदो आहे। सतयुग में जो उच्च कुल वारा हूंदा, सतयुगी आत्मायूं हूंदियूं, त हुते सुख बि ॾाढो रहंदो आहे। थोरो ज्ञान वारा साधारण कुल में जन्म वठंदा, उच्च ज्ञान वारा उच्च कुल में जन्म वठंदा। भले हाणे बि शरीर कोई छॾे, लेकिन सुठी धारणा वारी आत्मा अगरि श्री छॾंदी आहे त हुनखे घर बि ओड़ो मिलंदो आहे। और सतयुग में बि उन अनुसार ई असांखे घर परिवार मिलंदो। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाप जो ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि खे ॿुधो अनसुनो न करिणो आहे। गुणवान ठही सभिनि खे सुख ॾियणो आहे। पुरुषार्थ करे सभिनि जा दुख दूरि करणा आहिनि। पुरुषार्थ करे सभिनि जा ई दुख दूरि करणा आहिनि। ॿियो आहे विकारनि जे वश थी करे कोई बि विक्रम न करिणो आहे। असांखे सहनशील बि ठहिणो आहे। कोई बि क्रिमिनल अशुद्ध विकारी आश न रखणी आहे। कोई भी क्रिमिनल आश न रखणी आहे। विकारनि जे वश थी करे कोई बि विक्रम न करिणो। वरदाना शांति जी शक्ति द्वारा असंभव खे संभव करण वारा सहज योगी ठहो। शांति जी शक्ति सर्वश्रेष्ठ शक्ति आहे। शांति जी शक्ति सां ई में ही सभु शक्तियूं निकिरंदियूं आहिनि। शांति जी शक्ति सां ई ॿियो सभु शक्तियूं निकिरंदियूं आहिनि। साइंस जी शक्ति जो प्रभाव आहे, उहो साइंस बि साइलेंस सां ई निकिती आहे। कोई बि रिसर्च माण्हू शांति में ई कंदा आहिनि। त शांति जी शक्ति सां जो चाहियो उहो करे सघंदा आहियो। असंभव खे बि संभव करे सघंदा आहियो। अगरि सदा शांत रहंदा हो त असंभव खे बि संभव करे सघंदा आहियो। जीअं दुनिया वारा असंभव चईंदा आहिनि न, उहा पंहिंजे लाइ संभव आहे। जीअं ॻाल्हि जे लाइ दुनिया वारा असंभव सम्झंदा आहिनि। दुनिया वारा सम्झी सघंदा कि हाणे सोने जी दुनिया अचण वारी आहे। वो चईंदा अलाए छा था चवनि। लेकिन जीअं दुनिया वारा असंभव चईंदा आहिनि, उहा असांजे लाइ हर ॻाल्हि संभव आहे। ऐं संभव थियण जे कारण सहज बि आहे। श्री असां सां गॾु सर्वशक्तिवान बाप आहे। असां बाबा सां गॾु दुनिया में रहूं था त असांजे लाइ जो चाहे उहो संभव आहे। लेकिन हिते ईअं न असां चऊं बाबा 36 प्रकार जो भोजन ॾियो, बाबा उहो बि खाराईंदा। लेकिन बाबा चईंदा आहिनि सत्युग में त मिलंदो ई सही। शांति जी शक्ति खे धारण करे सहज योगी ठहो। शांति जी शक्ति खे धारण करे असांखे सहज योगी ठहिणो आहे। सहज तरीक़े सां बाबा खे यादि करण वारा ठहो। स्लोगन आहे वाणी द्वारा सभिनि खे सुख शांति ॾियो त गायन योग्य थी वेंदो। असांजी वाणी बाजी बाबा जी न मनसा वाचा कर्मणा कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे। ॾाढी गुणवान ठहिणो आहे। ॾाढो ख़बरदार रहणो आहे। त उहे ई बाबा चवनि था, जे स्लोगन में बि ईअं आयो आहे कि वाणी द्वारा सभिनि खे सुख शांति ॾियो। इहे त असां गायन योग्य थी वेंदासीं। हिते ई ॾिसो माण्हू जो सुठे सुभाउ संस्कार वारा उन्हनि जी माण्हू केॾी तारीफ़ कंदा आहिनि।
त ॻाइण योग्य ठहिणु मतिलबु गुणवान ठही वञो त आपे ई तव्हांजा माण्हू बि कीर्तन ॻाइणु लॻी वेंदा, महिमा ॻाइणु लॻी वेंदा। अच्छा, ओम शांति। पाव खे यादि करो।